सिंधी अदबी संगत शाख उडेरोलाल स्टेशन पारां सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण लाइ मुशाइरो ऐं सेमिनार एहसास लाइब्रेरी उडेरोलाल स्टेशन में थी गुज़रियो, जंहिंजी सदारत नामियारे लेखक मिस्कीन समी कई। उन मौक़े ते सेमिनार खे ख़िताब कंदे सैयद शफ़ीक मोहम्मद शाह, ख़ालिस बुखारी, सलीम गुल अबड़ो, डोल घराणी, एहसास मीरल ऐं ॿियनि चयो त सिंधी ॿोली हज़ारे साल क़दीमी ॿोली आहे, जंहिंखे क़ौमी ॿोली जो दर्जो न ॾिनो वियो आहे, जेका सिंधी ॿोली सां नाइंसाफ़ी आहे। सेमिनार ऐं अदबी मुशाइरे में शरीक अदीबनि शाइरनि सिंध हुकूमत ऐं सिंधी अदबी बोर्ड इंतज़ामिया खां मुतालबो कयो त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे ऐं सिंधी अदबी बोर्ड पारां हटायल क़दीमी ढगे वारे निशान खे ॿीहर बहाल कयो वञे। मुशाइरे सेमिनार में नाले वारनि अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।